الحمد لله الذي هدانا لهذا وما كنا لنهتدي لولا أن هدانا الله. اللهم لك الحمد ملء السماوات وملء الأرض وملء ما شئت من شيء بعد أهل الثناء والمجد. اللهم صل على محمد وعلى آل محمد كما صليت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد. اللهم بارك على محمد وعلى آل محمد كما باركت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد. أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم. يوم لا يخزي الله النبي والذين آمنوا معه نورهم يسعى بين أيديهم وبأيمانهم يقولون ربنا أتمم لنا نورنا واغفر لنا إنك على كل شيء قدير. معزز سامعین کرام، الحمدللہ مخاطب اہم ترین موضوعن تے انتہائی عظیم شان خطاب ॿुधी चुका आहियो। अलहमदुलिल्लाह नसीहतूं थोड़ा सा थी वियूं आहिनि, राति जो घणो टाइम थी वियो आहे। चंद मिंट बस फिक्र आख़िरत जे हवाले सां कुझु गुज़ारिशूं तव्हांजे सां अर्ज़ रखंदुमि। अलहमदुलिल्लाह सभ खां पहिरीं ख़ुशैन ॻाल्हि इहा आहे त मदरसे जी कारकर्दगी ॾिसी बेहद सुकून ऐं करार महसूस थियो। मदरसो तव्हांजे साम्हूं अलहमदुलिल्लाह हले पियो, मदरसा रहमानिया अहले हदीस वटि ख़ुदा बख़्शिदल। हिन वक़्तु मदरसे में जेका सूरत हाल आहे, 25 ॿार अरबी जे शोबे में पढ़नि पिया, माशाअल्लाह 50 जे क़रीब ॿार क़ुरान मुक़द्दस वारे शोबे में पढ़नि पिया। अलहमदुलिल्लाह तलबा जूं तक़रीरूं ॿुधी अञा हुननि जो शायदि पहिरियों क्लास आहे, पहिरीं साल आहे। चंद महीननि में हिननि तमामु सुठी महिनत करे वॾी मंज़िल माणी आहे। उम्मीद आहे इंशाअल्लाह मुस्तक़बिल में इलाइक़े जे लाइ रौनक साबित थींदा। तव्हां सभिनी खे बसि वॾी गुज़ारिश आहे, हिन इदारे सां सहकार कयो। उन सहकार जी सूरत इहा आहे, अल्लाह तव्हांखे औलाद जी नेमत सां नवाज़ियो आहे। घटि में घटि हिकिड़ो ॿार, हिकिड़ो पंहिंजो पुटु अल्लाह जे दीन जे लाइ वक़फ़ करे हुनखे आलिम तव्हां बणायो, हाफ़िज़ बणायो। इहा क़ुर्बानी ॾियो तव्हां। इहा हिकु असांजी अहम तरीन ज़िमेदारी आहे। इंशाअल्लाह हक़ीक़त आहे, जीअं साईं हज़रत शेख वाहिद बख़्श काका हाफ़िज़हुल्लाह तफ़सीली मौज़ूअ खे ॻाल्हायो, असुल सरमायो इंसान जो हुयो आहे। इंसान जॾहिं दुनिया छॾे थो, का शइ इंसान सां गॾु कोन्हे। जिन ॿारनि खे तव्हां यूनिवर्सिटी जी लेवल ताईं पहुचायो, MA PhD मुख़्तलिफ़ डिग्रियूं हुननि ॿारनि हासिल कयूं, पर अल्लाह माफ़ करे बाबा जो मैयत खे अल्लाह हुनखे जनाज़े निमाज़ जी दुआ पढ़णु कोन थी अचे, वॾी महरूमी आहे। छा तव्हांखे अहिड़ो औलाद खपे थो, या उहो औलाद खपे थो जॾहिं बाबा दुनिया में रवानो थिए पंहिंजे पीउ जे लाइ दुआऊं करे, जॾहिं नमाज़ पढ़े, जॾहिं क़ुरान पढ़े, जॾहिं हदीस पढ़े, ज़ुबान मां निकितर अखर अखर हुनजे बाबा जे लाइ क़बर में पहुचे, बाबा जा क़बर में दर्जा बुलंद थियनि, मलाइकनि खां पुछे छा मसइलो आहे, क़बर में पहुची चुको अञा मुंहिंजा दर्जा बुलंद थिया अथनि। जवाब मिले, तुंहिंजी कयल कमाई, तुंहिंजो बच्चो नेक सारे जंहिंखे तूं आलिम बनायो, हाफ़िज़ बनायो, उहो पढ़ा दीनी कम करे पियो, इहो हुनजो बदिलो आहे। तंहिंजे करे तव्हांखे गुज़ारिश आहे, तव्हांजो सरमायो इहो थींदो त पंहिंजे औलाद खे दीन सां लॻायो। रब्बुल आलमीन जे दीन सां तव्हांजो ऐं तव्हांजे औलाद जो तालुक़ मज़बूत हुजे। बहरहाल दोस्तो, आउं पंहिंजे मौज़ूअ जी मुनासिबत सां मुख़्तसर वक़्त में बसि नसीहत इहा कंदुसि त हीअ दुनिया जी ज़िंदगी इंतिहाई मुख़्तसर आहे। केतिरो बि तव्हांखे साथ ॾे,
50 साल 70 साल 80 साल 100 साल तव्हांखे हयाती छो न मिले, लेकिन आख़िरकार इंसान ने दुनिया में छॾी ॾियो। ये दुनिया गुज़री वेंदी। करोड़पति इंसान हुजे, मिनिस्टर हुजे, बंगलनि में रहण वारो हुजे, कालीननि ऐं एसियुनि में ज़िंदगी गुज़ारण वारो हुजे, या हिकु फ़क़ीर हुजे, हारी हुजे, बनी में हर हलाईंदड़ हुजे, ॿिन्ही जो वक़्तु गुज़री वेंदो। कामयाब इंसान हुआ जेको दुनिया मां रवानो थिए रब्बुल आलमीन खे राज़ी करे पोइ वञे। कोई इंसान कामयाब हुजे दुनिया में ग़रीब मिस्किन छो न हुजे, बिलाल हबशी छो न हुजे, रंग जो सांवरो गुलामी जी जिंदगी गुज़ारींदड़, लेकिन अल्लाह वटि छा शान आहे। रसूलुल्लाह सां फरमाईंदा बिलाल समेत दफन अलैक फिल जन्नत, तव्हां हलो ज़मीन ते था, रब्बुल आलमीन तव्हांजे कदमनि जो आवाज़, तव्हांजे पेरनि जो आवाज़ मूंखे जन्नत में थो ॿुधाए। अब्दुल्लाह बिन मसूद रज़ी अल्लाह अन्हु छो न हुजे जेको बके वारनि जूं बकरियूं चाहींदो हुयो, मज़लूम मक़हूर अबू जहल कन मां पटे गिलींदो हुयो, लेकिन अल्लाह ताला छा शान आहे। नबी अलैहिस्सलाम फरमाईंदा मुंहिंजो अब्दुल्लाह एॾो अज़ीम आहे, लरिजुल अब्दुल्लाह अफ़क़ल फिल मीज़ान मिन उहद, मुंहिंजे अब्दुल्लाह जो हिकिड़ो पेर क़यामत जे ॾींहुं साइने में रखियो वेंदो, जबल उहद खां अब्दुल्लाह जो हिकिड़ो पेर घणो हूंदो। ही छा जो वज़न आहे। अल्लाह ताला जी नज़र यादि रखंदा हिन दुनिया ते कोन्हे, दुनिया जे माल ते कोन्हे, दुनिया जी इज़त ते कोन्हे, अल्लाह जी नज़र अमल ते आहे। अमल कयो, चङाइयूं करो, पूरी ज़िंदगी अज़ीम गुज़रंदी, दुनिया ॾुखी सुखी गुज़री वेंदी। दुनिया जी रंगीननि खे ॾिसी, दुनिया जे आर्जी सहूलियतनि खे ॾिसी करे हिमत न हारिजो, मायूस न थिजो। रब्बुल आलमीन जेके नेमतूं तयारु कयूं आहिनि जन्नत में, उन्हनि ते निगाह हुजे, उन्हनि ते तव्हांजी नज़र हुजे। हिकिड़े दुनिया तां छॾे वेंदो को मसइलो कोन्हे। ख़ुशनसीब माण्हू जेके इताअत जी ज़िंदगी गुज़ारे दुनिया छॾीनि था, मरण खां ई इहतिमाम वारी इज़त वारी ज़िंदगी शुरू थिए थी। रब्बुल आलमीन जा मलाइका हुनखे ओॾी महिल बिशारत ॾियनि था, अबशिरो बिल जन्नत, ख़ुशनसीब इंसान पूरी ज़िंदगी तो रब जे इताअत में गुज़ारी आहे। हाणे हल रब्बुल आलमीन जी मुलाक़ात जे लाइ अल्लाह तोखां राज़ी आहे ऐं तो रब खां राज़ी आहे। रब्बुल आलमीन जी मुलाक़ात जे लाइ आराम ऐं सुकून सां मलाइका अचनि था, हुनजे रूह खे कढनि था, ख़ुशबू वारे रुमाल में वेड़ीनि था। नबी अलैहिस्सलाम फरमायो, पोयां मयत खे खयो वियो खटोले ते, मिटीअ माउ हवाले कयो वियो, जीअं पूरे मिट माइट वापसि वञनि था, वरी रूह मोटायो थो वञे अल्लाह ताला जे हुकुम सां। ऐं नबी अलैहिस्सलाम फरमायो ॿ ख़ूबसूरत मलाइका अचनि था उन इंसान जे लाइ जेको इताअत में ज़िंदगी गुज़ारे थो, निमाज़ पढ़ंदे, अल्लाह खां ॾिजंदे, चोरीअ खां परे, कूड़ खां परे, ठगीअ खां परे, शिरक खां परे, पंहिंजे पाण खे पाक साफ़ रखण वारो इंसान बिदअतनि खां परे आहे। मलाइका हुनखे विहारीनि था, पयोटेदानी मलाइका विहारीनि था, हुनजे मुंहं था कपिड़े खे हटाइनि था, मलाइकनि खे ख़ूबसूरत शक्ल में ॾिसे थो। अल्लाहु अकबर। नबी अलैहिस्सलाम फरमाया मलाइका टे सुवाल था कनि, रब केरु, नबी केरु, दीन छा आहे। टिनी सुवालनि जा सही जवाब ॾे। रब मुंहिंजो अल्लाह, नबी मुंहिंजो मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, दीन मुंहिंजो इस्लाम। जवाब ॾेई बसि करे थो। पोइ ख़बर आहे मलाइकनि खे छा थो थिए। मलाइकनि खे चए थो छॾो तव्हां विचीअ जी निमाज़ पढ़ी वठां, सिज थो ग़ाइब थिए। माना छा साबित थियो, कमरे में हिनखे डपु ऊंदाई ख़ौफ़ न। असर जी निमाज़ जो टाइम यानी विचीअ जी निमाज़ जो टाइम शाम जो टाइम महसूस थींदो। मलाइका चवंदा भला इंसान, अॼु खां पोइ अमल ख़तम, हाणे बदलनि जी ज़िंदगी शुरू आहे, हाणे इबादतुनि जे लाइ माफ़, हाणे नतीजनि वारी ज़िंदगी शुरू थी चुकी आहे। फिक्र हुन माण्हूअ खे आहे, कमरे जे अंदरि फिक्र आहे, उन माण्हू धंधो जंहिंखे दुनिया में फिक्र आहे। जंहिंखे दुनिया में फिक्र कोन्हे, निमाज़ खां परे आहे, दीन खां परे आहे, मस्जिद खां परे आहे, क़ुरान खां परे आहे, त कमरे में कहिड़ी फिक्र हूंदी। दोस्तो सोचो, उहो फिक्र कयो, छो त जेको निमाज़ी इंसान आहे हुनजो अल्लाह सां जेको तालुक़ आहे हिते अजीब तालुक़ आहे। जीअं बांग ॾियण वारो बांग ॾिए थो, तव्हां करे ओड़ो फिक्र कयो आहे त बांग ॾियण वारो पहिरीं कंहिंजो नालो वठंदो आहे, कंहिं वॾे जो नालो थो वठो, चङे पढ़ सॼो उनजो सद जे दौरा पहुचंदो, जेका कहीं पहुचंदो। असां जेका ज़रूरत आहे न, हे सियासी जलसा थियनि था, पुलिस वठंदा वॾा सभु कारे बचे माण्हू पहुचो वञनि, दुनिया जो मफ़ाद आहे। पर रब जो सदा बांग ॾियण वारो बांग ॾींदो आहे, सभ खां पहिरीं कंहिंजो नालो वठंदो आहे। तव्हां ओड़ो फिक्र कयो आहे। इन बांग जो पैगाम छा आहे? बांग सरसरी कार्रवाई कोन्हे। अल्लाहु अकबर, अल्लाहु अकबर। दुनिया जा इंसान अल्लाहु अकबर तुंहिंजो अल्लाह, अल्लाहु अकबर तुंहिंजो ख़ालिक, अल्लाहु अकबर तुंहिंजो मालिक, अल्लाहु अकबर सभिनी खां वॾो अल्लाह आहियां।
मोल्ला के तरफा निदाए हय्या अल सलाती हय्या अल फलाह। कामयाबी तुझे उस्ताद से कोने, तुझे कचहरी में कोने, तुझे निंद में कोने, तुझे बनी बारे में कोने। कामयाबी ने मिया ई पेशानी रहमान जैसा वो जमीन ते रखो, गोदा कोड़ी टुटो थी ऐलान कर सुभान रब्बी अला। अल्लाह तू जो गुलाम है, तू जो नौकर है, तू आला है, तू बुलंदा। सुभानक अल्लाहुम्मा रब्बना, या अल्लाह तू पाक अल्लाह मुझे बदाई माफ अजीम बेगाम आकर बांगलो अल्लाह माफ कर सने मुसलमान के बेगाम खबरों को नहीं तो कुछ नसीब इंसान कब्र में चल जाओ मुकद्दर निमाज पढ़ा मलाइक चंदा हाने निमाज वो खत्म हाने बदल जी जिंदगी शुरू हाने मलाइक सवाल करे वापस वरता हाने मानो कब्र में के लो अल्लाह रब्बुल आलमीन की जात आसमान ता निगाह थी करे बानू तन्हा कब्र में मौजूद है। रब्बुल आलमीन ये तरफ ऐलान करते मलाइको जल्दी करो अफरिशू लहू बिफराशिम मिनल जन्नह। मौजूबानो जमीन त्यारामिया मौजूबाने जला जन्नत जो कालीन बिछायो, जन्नत जो बिस्तरो बिछायो। वफ्तहू लहू बाबन मिनल जन्नह। मलाइको मौजूबानो सोनी कब्र के अंदर मौजूद है। साजे पासे का जन्नत की दरी खोलो मलाइको जल्दी करो मौजूबानो कफन जे से बिल कपड़े में मलबूस है। वअल्बिसू मिनल जन्नह। मौजूबाने के जन्नत जो आला तरीन रेशमी लिबास पायो हाणे काली लंते समी चुको है, रेशमी लिबास पाए चुको है। साजे पासे का जन्नत की दरी खुली वई है। थधी हवा थी अचे मेवा था अचन दुआ इल्तिजाए या रब या के मिसा परवरदिगार जल्दी क़यामत कायम कर त पंहिंजी जगह जन्नत में दाखिल थी वञा। केॾी अज़ीम जिंदगी है, मरण खां पोइ सवादत वारी जिंदगी है। कब्र जी जिंदगी बुख जॾहिं ख़त्म थींदी इज़त सां अल्लाह जे साम्हूं ईंदो, एतिमाम सां अल्लाह जे साम्हूं ईंदो। जीअं तव्हां हिकु तालिब इल्म जी तक़रीर में ॿुधो यौम यदअऊन इला सुजूद। दुनिया में बांग ईंदी आहे न बाबा, बांग ॿुधंदा आहियो न, ख़ुशि नसीब माण्हू जेके बांग ते हाज़िर हुजनि था। क़यामत जे ॾींहुं बांग ईंदी, केरु बांग ॾींदो? अल्लाह जा मलाइका। यौम यदअऊन इला सुजूद, सजदे जे लाइ सॾु कयो वेंदो, अचो अचो अल्लाह जे साम्हूं झुको। जिंदगी जो आख़िरी सजदो अल्लाह जे साम्हूं कयो, बस उन खां पोइ सजदा करो। पोइ सजदो किथे थींदो? हशर जे मैदान में। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाइनि था, हदीस में इशारो मौजूद आहे क़ुरान में, यौम यदअऊन इला सुजूद फला यस्ततीऊन। जॾहिं अल्लाह जे तरफ़ां ऐलान थींदो अचो सभु ॼणा सभु जिंदगी जो आख़िरो सजदो जो रब जे साम्हूं कयो। 2 लाख जहान जा इंसान डोड़ंदा सजदे करण जे लाइ, लेकिन रब्बुल आलमीन फरमाए थो फला यस्ततीऊन। मुजरिम जे चेल खे अल्लाह काठीअ जी सख़्त बनाए छॾींदो, सजदो न करे सघंदो। छाजे लाइ? वक़्त करणो यदअऊन इला सुजूद। दुनिया में जॾहिं निदा ईंदी हुई, बांग बुलंद थींदी हुई, मस्जिद मां सॼो ईंदो त ज़ालिम अल्लाह जे साम्हूं झुकण जे लाइ कोन पहुचंदो। अॼु चेल तख़्ते जी बणी चुकी आहे, सजदो न करे सघंदो। ऐलान थींदो इन ज़ालिम खे ख़ुज़ूहु फग़ुल्लूहु सुम्मल जहीम सल्लूहु। बदोस ज़ंजीर बदोस काबू करे युख़ज़ु बिन्नवासी वल अक़दाम। पेशानी पेरनि मां पकड़े ओॾे जहन्नम जे अड़ाह मच ते छुलियोसि। केरु? जो दुनिया में अल्लाह जे साम्हूं निदा ॿुधी कोन अचे, ही सभु ॿुधी अल्लाह जे आवाज़ खे ॿुधी अल्लाह जी परवाह कोन करे बदबख़्त इंसान। बहरहाल दोस्तो, ही निमाज़ी इंसान हशर जे मैदान में सजदो करे जन्नत में दाख़िल थींदो। ऐं जन्नत उहा ज़िंदगी आहे जंहिं जे बारे में दुनिया जे अंदरि केरु इंसान सोचे कोन सघे। हिकु अज़ीम तरीक़े ज़िंदगी आहे। इंशाअल्लाह अल्लाह ॾिनी हयाती त ज़िंदगी जन्नत जी छा आहे, उनजो नेमतूं छा आहिनि, उनखे इंशाअल्लाह ताला ॿीहर किस्त में बयानु कंदासीं। टाइम काफ़ी थी वियो आहे, दोस्तनि मानी कोन कंदी आहे। यकीन असांजो तव्हांखे ॿीहर देरि था ऐं ख़्याल आहे अल्लाह ताला तव्हांजो अचणु क़बूल फरमाए। इंतिज़ामिया जिन प्रोग्राम जो इनकार कयो, जिन दोस्तनि ताबन कयो, अल्लाह ताला सभिनी जे घरनि जे मथां, हुनजे जान जे मथां, ज़ात जे मथां रहमत नाज़िल फरमाए। अल्लाह इन मस्जिद खे आबाद फरमाए। जेके मस्जिद लाइ कोशिशूं कनि पिया, महिनतूं कनि पिया, अल्लाह जे घर खे आबाद करण जे लाइ, नमाज़ जे लाइ अचनि था, रब्बुल आलमीन हुननि खे दुनिया ऐं आख़िरत में भलायूं ऐं ख़ैर अता फरमाए। तव्हां सभिनी जे अचण खे अल्लाह ताला क़बूल फरमाए। हिन मदरसे खे अल्लाह ताला मर्कज़ बनाए ऐं इल्म जो नूर जे मदरसे मां फैलिजे। सिंध जे कुंड कोश में बिल्कुलु हिदायत में नूर फैलिजे। इंशाअल्लाह ही मदरसो इंतिज़ामिया जे लाइ जेके महिनत कनि पिया सभिनी जे लाइ सदका जारी आहे। सुभान रब्बिक रब्बिल इज़्ज़ति अम्मा यसिफून व सलामुन अलल मुरसलीन अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला रसूलिल्लाहि व अला आलिहि व सहबिहि मुहम्मद।
وعلى آله وصحبه أجمعين. اللهم إنا نسألك الهدى والتقى والعفو والغنى. اللهم إنا نسألك رزقا طيبا وشفاء. اللهم اشفنا من المؤمنات. اللهم يا شافي الأمراض اشفنا من المؤمنين. لا إله إلا أنت سبحانك إنا كنا ظالمين. لا إله إلا أنت سبحانك إنا كنا ظالمين. ربنا هب لنا من أزواجنا وذرياتنا قرة أعين واجعلنا للمتقين إماما واجعلنا للمتقين إماما. اللهم إنا نسألك جنة الفردوس ما تقرب إليها من قومنا. سبحان ربك رب العزة عما يصفون وسلام على المرسلين.